अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़। ख़बरनि जे अपडेट जे सिलसिले खे जारी रखंदे अव्हांखे टनबागो खां ख़बर ॾियूं। टनबागो खां असांखे रिपोर्टर अली गुलाम खोसो रिपोर्ट करे रहियो आहे। टनबागो लॻ पंगरियो जे ॻोठु अली मोहम्मद बजीर जे प्रेमी जोड़ो शहबाज़ बजीर सां संदसि बिरादरी जी नारी नसीबा बजीर प्यार जो उपकरणु करण खां पोइ टनबागो प्रेस क्लब ते पहुची विया। खेनि तहफ़ुज़ ॾियण जी अपील। माइट असांखे कारो कारी मारींदा, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। प्रेमी जोड़े जी घुर। प्यार जो उपकरणु करण खां पोइ मुंहिंजा माइट मजीद बजीर, अज़ीम बजीर, सोभो आचार ऐं खेरू बजीर असांजी जान जा वेरी थी विया आहिनि। हिननि मां हयाती जो ख़तरो आहे, असां जूं जानियूं बचायूं वञनि। जोड़े जो SSP बदीन खां मुतालबो। असां सिंध हाई कोर्ट डिस्ट्रिक्ट बेंच हैदराबाद में अहिड़ी पेटिस दाख़िल कराई आहे त मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो हो। असांखे कारो कारी मारींदा, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं असांजी हयाती बचाइण लाइ नोटिस वठनि। नसीबा बजीर जी घुर। टनबागो खां असांखे रिपोर्टर अली गुलाम खोसो रिपोर्ट करे रहियो। हीअ हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।